अस्सलाम वालेकुम या अली मदद। महर फ़कीर ऐं मुनीर अहमद मोगेरी हिन वक़्तु हब डैम नसबेला बलूचिस्तान में मौजूदु आहियूं। ही मुनीर खाना मोगेरी ऐं ही हब डैम आहे। जेका पोयां दीवार ॾिसो पिया, जॾहिं बरसाति में हब डैम भरिजी वेंदी आहे त हितां पाणी तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में हेठि किरंदो आहे। ॾिसो हिते किरंदो आहे, हीअ पाणी अॻिते वधंदो वेंदो आहे। हीअ दीवार उनजे करे ॾिनी वई आहे, बाक़ी ही पोइ सॼी ही हब डैम आहे। हेठि हमारा वेठा आहिनि जेके मोटरसाइकिल ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आया आहिनि ऐं मच्छी मारनि पिया। ही पोइ रोड रस्तो आहे जेको ही हब डैम जो बंदि आहे। असीं वापसि वरी हितां वेंदासीं। सो ठीकु आहे, ही हब डैम आहे बाबा, हब डैम ख़ूबसूरत VIP हवा बि लॻे, ज़बरदस्त नज़ारो आहे। सो दिलि चवंदी आहे त मौसम जे हिसाब सां घुमिजे फिरिजे और राउंड हणजनि, बाक़ी घर वेही छा कजे। सैरो तफ़री बि हक़ आहे असांजो। सही आहे, अलाह ख़ैर कंदो। वरी कंहिं ॿी क़िस्त में अव्हां सां मुलाक़ात थींदी। मोकिलाईंदा आहिनि।